परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है मुंहिंजा प्यारो पिछले ॾींहंनि में असां हिन ॻाल्हि खे ॾिठोसीं कि छा सबूत आहिनि कि जेको बाइबल रस्तो ॿुधाए थी पई उहो सच आहे। छा असां उन ते जेॾी महिल विश्वास कंदासीं त 100% वञी परमेश्वर सां गॾु मिलंदासीं कि न, इन में कुझु गारंटियूं आहिनि कि न, कि छा सिर्फ़ु हवा में ॻाल्हियूं आहिनि। इहे मुंहिंजा प्यारो इन ॻाल्हि खे असां ॾिसणु शुरू कयो आहे कि जॾहिं असां यीशू मसीह खे पंहिंजो राजा बणाईंदासीं त छा असां 100% वञी करे परमेश्वर सां मिलंदासीं, छा इन जा कोई सबूत आहिनि कि न। ऐं इन ॻाल्हि खे साबित करण जे लाइ कि परमेश्वर जो वचन आहे बाइबल, मां तव्हांखे अलॻि अलॻि तरीक़े सां ॿुधाइणु शुरू कयो आहे, जंहिंमें सभिनि खां पहिरियों असां इन ॻाल्हि खे ॾिठोसीं कि बाइबल छा थी ॿुधाए पई इंसान जी सृष्टिअ जे बारे में। मुंहिंजा प्यारो, तव्हां चाहियो त इनखे परमेश्वर जो प्यार जो चैनल में वञी ॾिसी सघंदा आहियो। अॼु मुंहिंजा प्यारो इन ॻाल्हि खे थोरो अॻियां वधाईंदासीं कि छा कोई बाइबल जे अंदरि सबूत आहिनि कि असां जेॾी महिल बाइबल जे मथां विश्वास कंदासीं त असां 100% परमेश्वर वटि वञी मिलंदासीं। अहिड़ो त छा थो ॿुधाए पियो बाइबल, जंहिंजी वजह सां मां इन ते विश्वास कयां, यीशू मसीह खे राजा बणायां। त उनजे अंदरि मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे अॼु ॿी ॻाल्हि थो ॿुधायां। मुंहिंजा प्यारो, मां इन ॻाल्हि खे जेको आहे तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कंदुसि सृष्टिअ जे द्वारा। असांखे ख़बर आहे मुंहिंजा प्यारो कि परमेश्वर ई सभु शइ खे ठाहियो आहे, हर सॼी सृष्टिअ खे कयो आहे। पोइ उन में चाहे इंसान हुजे, चाहे जानवर हुजे, चाहे चंड ऐं सितारा हुजनि। मुंहिंजा प्यारो, पिछले ॾींहंनि में असां इंसान जी सृष्टि मां त सम्झण जी कोशिशि कईसीं, पर अॼु मां तव्हांखे कुझु जानवरनि जी सृष्टि मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां पियो। ॾाढो अनोखी ॻाल्हि जेकी आहे बाइबल जे अंदरि लिखियलु आहे ऐं उतां मां तव्हांखे सम्झाइण थो चाहियां। मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल असां बाइबल खे पढ़ूं था पिया त उते ईअं लिखियलु आहे पहिरें अध्याय में, उत्पत्ति जी पुस्तक में, कि परमेश्वर जेको आहे जेॾी महिल जानवरनि जी सृष्टि कयईं त उन खां सभिनि खां पहिरियों उन जानवरनि खे ठाही ऐं उन खां पोइ उन मां अंडा आया ऐं उन खां पोइ उन मां वरी जानवर आया। मतिलबु सभिनि खां पहिरियों जेको आहे जानवर जेको आहे परमेश्वर ठाही ऐं उन खां पोइ उन मां अंडा आया। मुंहिंजा प्यारो, तव्हांखे लॻंदो हूंदो कि भैया तव्हां छा था चवणु चाहियो, मां तव्हांखे सम्झायां थो। मुंहिंजा प्यारो, हिकु ॾाढो वॾो सुवालु जेको दुनिया जे अंदरि उथियो ॾाढे समय खां, जंहिंजो उत्तर, जंहिंजो जवाबु जो आहे किथे बि कोन्हे, कि पहिरियों अंडो आयो कि मुर्गी आई। माण्हुनि खे ॾाढो इन ॻाल्हि खे खणी करे अकंजसमन हुयो, मुंझ हुई कि अंडो आयो पहिरियों कि मुर्गी आई पहिरियों। ऐं इहा ॻाल्हि जेकी आहे किथे लिखियलु बि कोन्हे, कंहिं पंथ ऐं कंहिं ग्रंथ में बि लिखियलु कोन्हे कि पहिरियों केरु आयो। हर कोई अनुमान पियो लॻाए, पहिरियों अंडो आयो हूंदो, पहिरियों मुर्गी आई हूंदी ऐं घणेई कुझु। पर मुंहिंजा प्यारो, बाइबल जेको आहे इन ॻाल्हि खे पहिरियों खां ई लिखी छॾियईं कि परमेश्वर पहिरियों जानवर खे ठाही, मतिलबु मुर्गीअ खे ठाही ऐं उन मां पोइ अंडो आयो। मुंहिंजा प्यारो, मुंहिंजो सुवालु आहे कि छो इन ॻाल्हि खे कंहिं बि ग्रंथ जे अंदरि वर्णन न कयल आहे कि केरु पहिरियों आयो। ऐं अॼु असां ॾिसूं था पिया कि विज्ञान छो कि विकसित थी वियो आहे, उन जे अंदरि ॾाढी हिकु ॾाढी तरक़ी थी आहे, त असां ॾिसूं था पिया कि उहो असांखे विज्ञान ॿुधाए थो कि हा सही ॻाल्हि आहे कि पहिरियों जेको आहे उहो मुर्गी आई ऐं उन मां पोइ अंडो आयो। छो कि अंडे जे परत जे मथां जेकी हिकिड़ी परत थी पाई वञे पई मथे हिसे जे मथां, उन जे अंदरि कुझु अहिड़ा तत्व या कोई पदार्थ पाया था वञनि पिया, जंहिंसां इहो साबित थो थिए पियो कि पहिरियों जेको आहे उहा मुर्गी ई आई। मुंहिंजा प्यारो, सोचे ॾिसो, थोरी देरि जे लाइ सोचे ॾिसो, ॾाढी नंढी सी ॻाल्हि आहे, ॾाढी नंढी सी ॻाल्हि आहे कि पहिरियों मुर्गी आई, पहिरियों अंडो आयो, पर कंहिंखे बि ख़बर कोन्हे। इहा वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजा प्यारो, जिते कोई बि हिन जो जवाबु नथो ॾेई सघे पियो। बाइबल पहिरियों खां ई हिन ॻाल्हि खे जवाब में असांजे साम्हूं रखी छॾियईं। सोचे ॾिसो, इहा ॻाल्हि पोइ न लिखी वई, जीअं मां तव्हांखे पिछले वीडियो में बि ॿुधायो कि साबित थियो, उन खां पोइ बाइबल लिखिजी वई। न मुंहिंजा प्यारो, पहिरियों बाइबल लिखी छॾी ऐं चई हाणे ईंदड़ समय में साबित थींदो। तव्हांखे लॻंदो हूंदो हेॾी नंढी ॻाल्हि आहे ऐं उनजी वजह सां असां बाइबल ते विश्वास कयूं। सुवालु इहा कोन्हे कि इहा ॻाल्हि घणी नंढी आहे, सुवालु इहो आहे कि छो ॿियो किथे बि इन ॻाल्हि खे वर्णन न कयल आहे, ॿियो किथे बि ख़बर कोन्हे। ऐं अॼु विज्ञान जेको आहे इनखे साबित थो करे पियो कि हा जेको बाइबल जे अंदरि जेको आहे उहो लिखियलु आहे उहो सच आहे। मुंहिंजा प्यारो, इन जे अलावा ॿियूं बि घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मां तव्हांखे ईंदड़ समय में ॿुधाईंदुसि, पर तव्हां थोरी देरि जे लाइ सोचिजो कि नंढियूं ॻाल्हियूं जेके आहिनि, जेॾी महिल असां जोड़ियूं था त इहे केॾियूं वॾियूं ॻाल्हियूं थी वञनि पियूं, इहो विश्वास करण जे लाइ कि हा हे परमेश्वर जो वचन आहे। छोकी इहे असांखे सबूत जे तौर ते परमेश्वर ॾिना आहिनि ऐं हितां खां असां पंहिंजे जीवन खे पाइण जी ॻाल्हि खे ॾिसी सघंदा आहियूं। पर मां चवां थो पियो कि ईंदड़ समय में असां ॿियूं बि घणियूं ॻाल्हियूं ॾिसंदासीं, जीअं असां इंसान जी सृष्टि जे बारे में पिछले ॾींहं में ॾिठोसीं ऐं हिन दफ़े असां ॾिठो कि जानवरनि जी सृष्टिअ में पहिरियों अंडो आयो कि मुर्गी आई। ऐं जिते कंहिंखे ख़बर न हुई उते बाइबल पहिरियों ई जवाबु थो ॾिए पियो ऐं असां ॾिसूं था कि विज्ञान उनखे साबित थो करे कि हा इहा ॻाल्हि सही आहे जेकी बाइबल में लिखियलु आहे। इन जो मतिलबु आहे कि परमेश्वर जे ठाहियो आहे उनखे ख़बर आहे
खे मां छा ठाहियो आहे। मुंहिंजा प्यारो, इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं मूंखे ॾाढो विश्वास करण में मदद कई। पर ईंदड़ समय में असां ॿियूं बि घणी ॻाल्हियूं ॾिसंदासीं। परमेश्वर तव्हांखे आशीष